औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया'i वल मुरसलीन खातिमिन नबिय्यीन अबिल क़ासिम मुहम्मद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद व आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी किताबिहिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद व क़ौलुल हक़। अम्मा बअदु फ़क़द क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि व आलिहि इन्नल हुसैन मिस्बाहुल हुदा व सफ़ीनतुन निजात। सामीन गिरामी क़द्र, अज गुफ्तगू जो जेका सरनामा कलाम हदीस मुबारक रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बणाई आहे, उन में पाक रसूल फरमाइनि था बेशक हुसैन निजात जी कश्ती आहे। इन्नल हुसैन मिस्बाहुल हुदा व सफ़ीनतुन निजात। हिदायत जो चराग ऐं निजात जी कश्ती आहे। कंहिं सतें इमाम खां पुछा कई, इमाम आया तव्हां जेके बि आइमा आहियो, तव्हां सभु आया निजात जी कश्ती कोन आहियो, या तव्हां हिदायत जो चराग न आहियो? जी असां सभु हिदायत जो चराग आहियूं, सभु निजात जी कश्ती आहियूं। चवनि त पोइ तव्हांजे जद रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़क़ति इमाम हुसैन लाइ ईअं छो फरमायो आहे? जीअं असां सभु जेको आहे हिदायत जो चराग आहियूं ऐं निजात जी कश्ती आहियूं, पर जॾहिं महशर जे मैदान में हुसैन मौला जी जेका कश्ती में जेके माण्हू सवार हूंदा, जाते असां 13 मासूम मिली करे जेतिरनि जी शफ़ात करे रहिया हूंदासीं, हुसैन मौला एतिरी अकेलो सभिनी जी निजात करे रहियो हूंदो। एॾी निजात जी कश्ती तेज़ आहे हुसैन मौला जी। ही हुसैन मौला जेको बचपन में, छाकाणि त पाण सॻोरे सां गॾु जेके रहिया आहिनि 7 या 8 साल खां वधीक न आहिनि रहिया, छाकाणि त 4 हिजरी में इमाम हुसैन मुतवल्लिद थियनि था ऐं 11 हिजरी में अवाइल 11 हिजरी में रसूल ख़ुदा जी वफ़ात थी वञे थी। 5-6 साल जो सन आहे सिर्फ़ु रसूल ख़ुदा सां, पर एतिरा फ़ज़ाइल पाण सॻोरनि मौला हुसैन जे लाइ बयानु फ़रमाया आहिनि, एतिरा कंहिंजे लाइ बयानु न फ़रमाया आहिनि। असांजे लाइ हिकु अलमिया इहो आहे, मुतअसिफ़ाना अगरि इहो चयो वञे त 50 सदी यानी 11 हिजरी में रसूल ख़ुदा दुनिया में वञनि था ऐं 60 हिजरी में मौला हुसैन जो ही वाक़ियो पेश अचे थो करबला जो, यानी कि 50 साल विच में गुज़रिया आहिनि। पर जंहिं हुसैन जी एॾी फ़ज़ीलत हुजे, जेको शरीयत जी गोद में पलियो हुजे, अफ़सोस इहो आहे त मुसलमाननि इन हुसैन खां हिकु बि फ़िक़्ह जी हदीस कोन वरिती आहे। माना हुसैन मौला खे इहो करबला पेश थी आहे, इहो ईअं न थियो आहे मसइलो बसि अचानक थी वियो, न, इन जे लाइ 50 साल लॻा आहिनि। 50 साल जे अंदरि मुसलमाननि तमामु तालीमात इस्लामी खे विसारे वेठा। हत्ता के रसूल ख़ुदा फरमाइनि था हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन, हुसैन मूं मां आहे, मां हुसैन मां आहियां। सवाल इहो आहे त हिकु नानो नवासे मां कीअं थो थी सघे? सभु नवासा त नाने मां हूंदा आहिनि, आया छा वजह आहे? ऐं रसूल ख़ुदा उहा शख़्सियत आहे तारीख़ जे अंदरि जंहिंजे लाइ ख़ुदावंद मुतआल क़ुरान में चवे थो वमा यंतिकु अनिल हवा इन्नहु इल्ला वह्युन यूहा, नाहे ॻाल्हाईंदो मुंहिंजो हबीब उन वक़्त ताईं जेसि ताईं वही परवरदिगार नाज़िल न थिए। ऐं उहो हबीब थो चए
त हुसैन मूं मां आहे, मां हुसैन मां आहियां। यानी कि उहो नथो चए, असल में इहो परवरदिगार थो पियो चवे त हुसैन रसूल मां आहे, रसूल हुसैन मां आहे। जॾहिं इहो पुछा कई वई त इहो कीअं थो थी सघे, त इन लाइ नहायत अगरि 4 लफ़्ज़नि में बि मां ॻाल्हि खे समराइज़ कयां त आसानी सां समराइज़ करे थो सघां। त मूंखे इहो ॿुधायो त आया रसूल ख़ुदा जी बका हुसैन मां आहे, या हुसैन मौला जी बका रसूल अल्लाह मां आहे, या हिन दीन जी बका ते घणो असर अंदाज़ केरु रहियो? रसूल ख़ुदा जो जेको इनक़लाब आहे अरब जे अंदरि, उहो अहिड़ो इनक़लाब हुयो जंहिंमें अहिड़ा वेशी दरिंदा रहंदा हुया उन माहौल में, ऐं अहिड़ा शाइर बि हुया जेके अगरि का हिरणी भॼे थी ऐं भॼंदे भॼंदे पंहिंजो वकड़ बि मटींदी हुजे, पासो मटींदी हुजे, त हो हुन जे हिक हिक एंगल ते शेर चवंदा, जाहिलाना शेर। पर रसूल अल्लाह क़ुरान अहिड़ी शक्ल में उन्हनि खे ॾिननि त उहो क़ुरान अल्लाह शाइरी जी सूरत में पेश कयो। माना अगरि कोई शख्स जेको बेहूदा शेर चवण जो आदी हुजे, रसूल अल्लाह जे इनक़लाब हुननि जे अंदरि कुलूबनि में इहो असर विधो जो उहे बेहूदा शेर छॾे क़ुरान जे अशार खे पढ़ण लॻी विया। हता के अगरि को काफ़िलो काथां गुज़रंदो हुजे त उन खे लुटे ईंदा हुया ऐं लुटे पाण ते फ़ख्र कंदा हुआ त मां अहिड़ी रीत इन्हनि खे लुटे आयो आहियां, मां अहिड़ी रीत इन्हनि खे क़त्ल कयो आहे। पर रसूल अल्लाह हिननि खां लुटण जो जज़्बो ख़तमु करे लुटाइण जो जज़्बो हिननि जे अंदरि पैदा करे छॾियो। जॾहिं हिजरत करे मदीने में अचनि था त हर सहाबी ॿिए सहाबी खे पंहिंजो भाउ थो ठाहे, पंहिंजी मिल्कियत मां हिसो थो ॾियसि, घर नथसि त घर थो ॾियसि। हता के रसूल अल्लाह जे इनक़लाब खे तव्हां अगरि पढ़णु चाहींदो, ॾिसणु चाहींदो त हैरान थी वेंदो। अगरि कंहिं सहाबीअ खे 2 ज़ालूं आहिनि त हिकु ज़ाल खे तलाक थो ॾिए त हिनखे ज़ाल कोन्हे, उहा ज़ाल हेॾो तलाक वठी हुन सां शादी थी करे। माना एतिरो लुटाइण जो जज़्बो इन्हनि जे अंदरि में पैदा थी वियो। इहो इनक़लाब पाक रसूल आहे। पर अफ़सोस सां चवंदो तो वञा त 50 सालनि जे अंदरि मुसलमाननि इहे सभु तालीमात पैगंबरी खे विसारे छॾियो। रसूल अल्लाह जे मिंबर ते गासिब ऐं पलीत माण्हू अची वेही रहिया, जेके शराब पीअनि पिया मिंबर रसूल ते वेही, जेके चवनि पिया न का वही आई आहे, न को क़ुरान लथो आहे, न को पैगंबर आयो। यानी 50 साल जे अंदरि तमाम तालीमात गुम। पर हुसैन मौला जे हिन इनक़लाब उहो लुत्फ़ कयो, उहो करम कयो त अगरि गर्दन कटे नोके नेज़ा ते रखी वई त उन गर्दन बि कटियल सर जेको आहे क़ुरान पढ़णु शुरू कयो ऐं दुनिया खे ॿुधायो त ही कटियल सर अगरि क़ुरान पढ़े थो त क़ुरान सचो आहे, वही सची हुई। ऐं उन इनक़लाब खून हुसैन मोमिनीन जे कुलूब में उहा बाहि ॿारे छॾी त अॼु ताईं जेको आहे अगरि को ज़ालिम ऐं जाबिर अगरि को शराब बि पीअंदो हुजे त उहो उनखे इहा जुर्रत कोन्हे त चवे त इहो हलाल आहे। हराम अमल कंदो पर चवंदो इहो हराम आहे, पर कयां थो पियो। इहो इनक़लाब हुसैनी आहे। जेके माण्हू क़ुरान विसारे वेठा हा, दोबारा सां क़ुरान जा जेके इहे अशार आहिनि उन्हनि खे पढ़णु शुरू थी विया। माना क़यामत ताईं रसूल अल्लाह जे दीन खे बका ॾेई वियो हुसैन। तॾहिं त शाह शम्स तबरेज़ चवे थो, चए थो दीन अस्त हुसैन, दीन पनाह अस्त हुसैन। दीन बि हुसैन आहे ऐं दीन जी पनाह बि हुसैन आहे। चए तो सरदाद नदाद दस्त दर दस्त यजीद, सर ॾिनई पर ही हथ जेको आहे बैयत लाइ यजीद पलीत खे न ॾिनई। चई सरदाद नदाद दस्त दर दस्त यजीद, हक्का के बिना ला इलाह अस्त हुसैन। जी हक़ीक़त इहा आहे त इन ला इलाह जी जेका बुनियाद आहे उहो हुसैन आहे।
अगर हुसैन न हुजे आ त दीन ख़त्म थी चुको हो। इन करे रसूल अल्लाह चई विया, हुसैन मूं मां आहे, मां हुसैन मां आहियां। करबला खां पोइ जेसि ताईं दीन आहे, रसूल अल्लाह जो नालो बरक़रार आहे। जेके आज़ानूं ॿुधी रहिया आहियो, इन्हनि आज़ानुनि में जाते जाते अचे थो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह, यानी के इहो ॿुधाए थो त इहो हुसैन इन रसूल अल्लाह जे नाले खे बचाए हलियो वियो आहे। क़यामत ताईं हाणे इहो आज़ान बंदि नथो थी सघे, क़यामत ताईं मस्जिदूं बंदि नथियूं थी सघनि, क़यामत ताईं हे नेक अमाल बंदि नथा थी सघनि। छा जे करे जो हुसैन पंहिंजे खून सां उनखे बका ॾेई हलियो वियो आहे। ही उहो हुसैन जेको दुनिया में अचे त पहिरियों ई ॾींहुं जेको आहे वॾनि खां वॾा मुजरिम जेको आहे उनखे माफ़ करे। वॾनि वॾनि मुजरिमनि खे माफ़ी पहिरियों ॾींहुं कीअं? पढ़ो हयातुल कुलूब, अल्लामा बाक़िर मजलिसी पंहिंजी किताब में लिखनि था त मौला हुसैन जीअं ई पहिरियों ॾींहुं पंहिंजे झूले में आया त हज़रत जिब्राईल अमीन फुतरस फ़रिश्ते खे वठी रसूल अल्लाह जे दरबार में पहुता ऐं चवण लॻा, ही फुतरस जेको आहे अल्लाह हिन खे सज़ा ॾिनी, फ़रिश्तो आहे, सज़ा ॾिनईसि, हिन जा पर जेको आहे साड़े छॾियईंसि। पर हीअ हुसैन मौला जे सदके में अॼु पहुतो आहे त मूंखे हुसैन खां माफ़ी वठी ॾियो, हुसैन जे सदके में अल्लाह मूंखे माफ़ करे छॾींदो। मां चयुमि, हालांकि अगरि तव्हां फितरस जी तारीख़ बि पढ़ंदव त हज़रत आदम खां 17 साल या 70 या 90 साल तारीख़ मिले थी त एॾा लख साल पुराणो मुजरिम आहे, हीउ को ताज़ो मुजरिम न हुयो। पर हालांकि तारीख़ गवाह है त हज़रत नूह निजात जी कश्ती खणी घुमंदो रहियो। ही फुतरस पाण खे बका ॾियण लाइ हज़रत नूह जी कश्ती में बि सवार थियण न आयो। हज़रत इब्राहिम जेको आहे बाहि खे गुलज़ार करण जो हुनुर ॼाणींदो हो, फुतरस पाण खे निजात ॾियण जे लाइ हज़रत इब्राहिम वटि बि न आयो। अहिड़ी रीति 17 रबीउल अव्वल ते रसूल अल्लाह अची विया, हता के बहारुनि में बि ख़िज़ा में बि बहार अची वई। पर ही रसूल अल्लाह वटि बि पंहिंजा सड़ियल पर जेको आहे ठीकु कराइण न आयो। 13 रजब ते मौला अली अलैहिस्सलाम काबतुल्लाह में मुतवल्लिद थिया। फितरस फ़रिश्तो मौला अली वटि बि पंहिंजा सड़ियल पर जेको आहे बचाइण जे लाइ या उन्हनि जी शिफ़ा वठण जे लाइ न आयो। हेॾे 3 शाबान ते मौला हुसैन जी विलादत थिए थी, होॾां हज़रत जिब्राईल खे चवे थो वठी हल मूंखे ज़मीन ते, वठी हल मूंखे ज़मीन ते, मुंहिंजो तबीब अची वियो आहे। त हज़रत जिब्राईल पुछेसि थो हैरान थी त तूं हज़रत नूह वटि न वएं, हज़रत इब्राहिम वटि न वएं, ॿियनि नबियुनि खे बि इलाही हुनर ईंदा हुआ पाण खे शिफ़ा ॾियण जा, पर तूं उन्हनि वटि न वएं, रसूल अल्लाह वटि न वएं, मौला अली वटि न वएं, हे मौला हुसैन वटि छो थो वञे? जीअं अॼु जंहिं वटि मां अगरि वञा हां रसूल अल्लाह वटि, मौला हुसैन जे नाने वटि, त उनखे उहो छा करे हा? लूह ॾिसे हा। मां हुयुमि लोहे महफूज़ ते मुजरिम, पर अॼु जंहिं वटि वञी रहियो आहियां इहो लोहे महफूज़ जूं तख़्तियूं बचपन खां ई मिटाइण ॼाणींदो आहे। उन दर ते वञी रहियो आहियां जेको ॾियण खां ॾींदे वक़्तु ॾिसंदो न आहे, अता करे छॾींदो आहे। हालांकि जॾहिं हिकु पादरी अचे थो रसूल अल्लाह वटि, जॾहिं मुबाहिले जो मैदान गुज़रियो ऐं ॾिठनि त ही सचा आहिनि ऐं अगरि हीअ हथु खणनि त ही पहाड़ पंहिंजी जॻह छॾे ॾींदा, एॾो हिननि जे चहिरे में नूर आहे, ही पाण तस्लीम थी विया इहा ईसाई। पोइ उन खां पोइ हिन ईसाई वटि औलाद न हुई, चई तस्लीम त थिया पर मञनि न। ऐं रसूल अल्लाह खे चवनि असां जिज़ियो ॾींदासीं, हेतिरा उठ ॾींदासीं, हेतिरो सोन ॾींदासीं, हेतिरा पैसा ॾींदासीं, हेॾो ख़िराज ॾींदासीं, पर असांखे माफ़ कयो, इहो लानत जो तोग असांखां परे कयो। रसूल अल्लाह क़बूल कयो ऐं हिननि खां इहो ख़िराज क़बूल कयनि ऐं हिननि खे मञणु ॾिननि। हालांकि क़ुरान जी आयत हुई, सुम्मा नब्तहिल फनजअल लानतल्लाहि अलल काज़िबीन, जेको बि कूड़ो हूंदो उन ते ख़ुदा जी लानत हूंदी, ऐं उहा लानत हुतां हली चुकी, हेॾे ईसाइन वती कोन। इहो के ॿी मजलिस में तव्हांखे ॿुधाईंदासीं त इहा लानत वई काॾे। पर बिल आख़िर उन ईसाई खे ख़बर हुई त ही उहे चेहरा आहिनि, अगरि ही हथु खणनि त पहाड़ जॻह छॾे सघे थो,
त अल्लाह हिननि जी दुआ खे क़बूल कंदो, मूंखे पुट बि अता कंदो। ही पादरी आयो मौला रसूल अल्लाह वटि, रसूल अल्लाह लोह ॾिठी चईंसि त ए पादरी, तुंहिंजे मुक़दर में पुट न आहे। ही हितां गमज़दा थी जंहिंजे मुक़दर में ई न आहे त छा करे सघूं था। मूं बि हितां मोटियो, अखियुनि में ॻोड़ा अथसि। जॾहिं मौला हुसैन ॾिठसि राहिब हितां वञे थो पियो वापसि ऐं रुअंदो, मुंहिंजे नाने जी दरबार में रुअंदो थो वञे, बाहि पकिड़े चईंसि त अच राहिब, मां तोखे सम्झायां, जंहिंखे तक़दीर कुझु न ॾिए उनखे हुसैन सभु कुझु ॾींदो आहे। ऐं वसी आयसि नाने जे दरबार में, नाना इहो मूंखां बर्दाश्त नथो थिए त तव्हांजी दरबार मां कोई खाली वञे। त रसूल अल्लाह फरमाए थो, पुट हुसैन, हिन जी तक़दीर में ई पुट न आहे, मां काथां ॾियांसि। मौला हुसैन चएसि थो, जे तक़दीर में हुजे सा त नाना असां वटि छो अचे हा। चई मां हिकु पुटु ॾिनोमांसि। रसूल अल्लाह चयो, पुट हिकु पुटु काॾो तक़दीर में न आहे। चई मां 2 पुट ॾिनामांसि। रिवायत में मिले थो 7 पुट राहिब खे मौला हुसैन अता कया। जंहिंखे तक़दीर में कुझु न मिलेसि, उहो हुसैन जे दर ते अचे, उनखे सभु कुझु अता थी वेंदो। मां चयो मौला हुसैन, ही फुतरस फरिश्तो अर्श खां आयो आहे, तव्हां बि अर्श खां ताज़ा आया आहियो, उते ई माफ़ करे अचो सा। हिनखे ज़हमत छो न हुई हिते अचे। मौला हुसैन चए थो, अगरि हिनखे मां अर्श से ई माफ़ करे अचां हां, त दुनिया खे मुंहिंजे इख़्तियार जी कीअं ख़बर पए हा। मां अर्श जे मुजरम खे फर्श ते घुराए माफ़ करे हुनखे शिफ़ा ॾेई दुनिया खे ॿुधाए छॾियो आहे त अर्श जो बादशाह बि हुसैन आहे, फर्श जो शहनशाह बि हुसैन आहे। हालांकि तव्हां हिकिड़ी शइ हैरान थींदो इहो ॿुधी त अगरि कंहिं बि इलाइक़े जो को केस हुजे त ॿिए इलाइक़े जी पुलिस जेका आहे उन इलाइक़े में हथु न विझंदी, चवंदी बाबा इहो असांजी हद न आहे, तहसील जी हद, सूबे जी हद, उन खां पोइ मुल्क जी सरहद, इहो हिकिड़ो सरहदूं आहिनि। माना अगरि केरु अमेरिका में मुजरिम हुजे, पाकिस्तान में वेठो हुजे, त अमेरिका जी पुलिस नथी कुझु करे सघे, या पाकिस्तान जी पुलिस कुझु नथी करे सघे, छाकाणि त ॿिए हद जो मुजरिम आहे। कराची जो मुजरिम हुजे, हैदराबाद हलियो वञे त हैदराबाद वाली पुलिस हिनखे हथु न लाहींदी। छाजे करे? चवंदी त मुंहिंजी हद कोन्हे। हिकु थाणे वारो ॿिए थाणे जी हद में क्रॉस नथो करे, छाकाणि त हर कंहिंजी हिकु हद आहे, नबियुनि जी हद। हज़रत ईसा नबी बनी इसराइल जो नबी आहे, अल्लाह हिनखे एॾी ताक़त अदा कई, हीउ पंहिंजो हथु खणी कंहिं बि मरीज़ जे मथां घुमाईंदो, हुनखे शिफ़ा मिली वेंदी। हिकु आयसि नाबीना, उन अची चयसि त जेको आहे ए ईसा नबी, मां ॿुधो आहे तोखे अल्लाह शिफ़ात जा हथ अता कया आहिनि, तूं अगरि मुंहिंजे लाइ दुआ कंदे या मुंहिंजे मथां हथु घुमाईंदे मूंखे शिफ़ा मिली वेंदी, अखियूं मिली वेंदियूं। चई हा सही ॿुधो अथई। हथु घुमायईंसि, चई अखियूं खोल, अखियूं जो खोलियईं त कुझु नज़र न आयुसि। वरी दुआ घुरी हज़रत ईसा, हाणे चईसि हाणे अखियूं खोल, अखियूं खोली, अञा बि नज़र न आयसि। 3 दुआ कयईं, चई अखियूं खोल, हुन चयोसि ए ईसा, मूंखे तुंहिंजी इज़त जी कसम आहे, मूंखे कुझु नज़र नथो अचे। हज़रत ईसा अल्लाह सां मुखातिब थियो, चए मालिक छा ही मौजो मूंखां खसिजी वियो? अल्लाह चयोसि न ईसा, तूं पंहिंजी हद क्रॉस थो करे, तूं नबी या बनी इसराइल जो, ऐं ही शख़्स बनी इसराइल जो कोन्हे। हर नबियुनि जी हिकु हद आहे। अल्लाह क़ुरान में चयो इन्नी जाइलुन फिल अर्ज़ खलीफ़ा, मां ज़मीन ते ख़लीफ़ो मुक़ररु करण वारो आहियां। जेसि ताईं ज़मीन आहे आदम जी खिलाफ़त आहे। इन्नी हज़रत दाऊद लाइ बि चई त मां तोखे इंसाननि जो इमाम बणाइण वारो आहियां। जेसि ताईं इंसानियत आहे, हज़रत दाऊद जी उन वक़्त ताईं इमामत आहे। इंसानियत ख़तमु, हज़रत दाऊद जी इमामत ख़तमु। जीअं ज़मीन ख़तमु, हज़रत आदम जी खिलाफ़त ख़तमु। माना हू शर्त हर नबी जी हिकु बाउंड्री वाल आहे। पर छा चवणु हुसैन मौला जी बाउंड्री जो? हाँ, जेको पहिरियों ई ॾींहुं अर्श जे मुजरम खे फर्श ते घुराए माफ़ करे दुनिया खे ॿुधाए त अर्श जो बादशाह बि हुसैन आहे, फर्श जो शहनशाह बि हुसैन आहे। अहिड़ी रीति हे एॾो प्यारो आहे रसूल खे। अगरि रसूल अल्लाह नमाज़ पढ़नि था ऐं हुसैन मौला उन जे पुठीअ ते सवार थी वञनि त अल्लाह फौरन
हज़रत जिब्राईल खे मोकिले फरमाइनि था त हबीब मुंहिंजे हबीब खे चओ त मथां ग़लती कई थी उथण जी। रसूल अल्लाह चए थो मालिक राति त हुकुम हो मुंहिंजे लाइ त पंहिंजी इबादतूं घटि कंदो कर। ए मुंहिंजा काली कमरी वारा, ए मुंहिंजा महबूब, अगरि तूं सॼी राति इबादत कंदो आहे, तुंहिंजे पेरनि में सोज अची थी वञे, वरम पइजी थो वञे, मूं ख़ुदा खे तकलीफ़ थी पुॼे, सुबुह थी न आहे, हेॾे फजर जी नमाज़ पढ़ां थो, हेॾो हुसैन मौला मुंहिंजे पुठीअ ते सवारा, हुकुम थो अचे त सजदे खे तूल ॾे, सजदे खे वधाए, छा वजह आहे? मालिक चएसि थो मालिक ही मां केतिरो वॾो सजदो कयां, आया हिकु ॾींहुं सजदे में पियो हुजां, पूरी ज़िंदगी सजदे में पियो हुजां। जिब्राईल अमीन फरमाइनि था ए मुंहिंजा हबीब, अल्लाह चए थो इन सजदे जो तायुन तूं मूंखां न पुछ, जेको सवार थई उन खां पुछ। रसूल अल्लाह 72 मरतबा फरमाइनि था सुबहान रब्बियल आला व बिहम्दी। जॾहिं हेठि लथा हुसैन फरमाए थो नाना तूं 72 मरतबा सुबहान रब्बियल आला व बिहम्दिही चयो आहे, तोखे 72 मरतबा तकलीफ़ पहुची, एतिरी देर तूं सजदे में रहे, मां 72 करबला में शहीद ॾेई मां तुंहिंजो इहो कर्ज़ लाहींदुसि। शाइर बि वॾा अजीब आहिनि, उन्होंने इन पूरे वाक़े जी छा कहिड़ी ख़ूब अक्कासी कई। शाइर चए थो सर मुबारक था सजदे में, नमाज सरवर पढ़ा रहे थे, हुजूर आगे सहाबा पीछे, कर फर्ज अपना अदा रहे थे, माहौल ऐसे में शब्बीर मुस्कुराते हुए यूं आ रहे थे, बैठ के पुश्ते रिसालत पर, बैठ के पुश्ते नबूवत पर, कुल कायनात को ये बतला रहे थे, पिएगा कोसर मिलेगी जन्नत, पिएगा कोसर मिलेगी जन्नत, मैशर में उसको चैन होगा, नमाज उसकी कबूल होगी जिसके दिल में हुसैन होगा। तो ये अजमते हुसैन है, ही मौला जी अजमत, जेडी अजमत बुलंद ओडा मसाइब भी घणा पोता। अगर असां जिक्र कयूं मौला हुसैन जी, छाकाणि त अॼु 9 मुहर्रम जी शबा ऐं मखसूस आहे त मौला हुसैन जा मसाइब पढ़िया वञनि। ही हुसैन मौला फ़ज़ाइलनि में ॾिठो वञे त हिन खां वधीक कंहिंजा फ़ज़ाइल ई कोन था मिलनि। ही मुस्कुराइनि था त क़ुरान उन्हनि जे मुस्कुराइण जो ज़िक्र बि करे थो। ही अगरि ख़ुदा न ख़ास्ता मस्जिद में अचनि ऐं मस्जिद में इन्हनि जो पेर थाबो खाए ऐं किरण लॻनि त रसूल अल्लाह मिंबर था छॾनि, ख़ुतबो था छॾनि, भॼनि था पंहिंजे पुट हुसैन खे पकड़ण लाइ, ऐं जॾहिं वरी मिंबर ते था अचनि त इहो न त पंहिंजे ख़ुतबे खे, तौहीद खे, रिसालत खे, मआद खे उतो ई शुरू कनि, न हाणे मौज़ू मटिजी थो वञे, हाणे मौज़ू सिर्फ़ु हुसैन आहे, सिर्फ़ु ॿुधायो थो वञे त ए मुंहिंजा सहाब, हे हुसैन जी हीअ फ़ज़ीलत अथव, एॾी फ़ज़ीलतुनि वारो हुसैन करबला में एॾो ग़रीब थी थो वञे, हिकु तरफ़ त जन्नत जो सरदार आहे, अल हसन वल हुसैन सैयदा शबाब अहल जन्ना, हेॾो जन्नत जा सरदार आहिनि, जेके सरदार आहिनि जन्नत जा, करबला में सरदारी ॾिसणी अथव त अची ॾिसो, एॾो ग़रीब आहे जो घोड़े ते को सवार नथो करे सघेसि, अकेलो तनो तनहा रहिजी थो वञे। जॾहिं पुट अकबर जे कलेजे में बरशी थी लॻेसि ऐं भांबड़ा पाए पाए पंहिंजे पुट अली अकबर ते पुॼे थो, चवे थो त पुट मूंखे कुझु नज़र नथो अचे, बाबे खे ॾिसंदो आहे इन हाल में, जॾहिं अली अकबर
त पंहिंजी बर्शीअ वारी जॻह ते हथु रखंदो आहे, ईअं न थिए बाबो मरण खां पहिरियां मरी वञे। अरे हे ज़ालिम छा कंदो आहे, बर्ची हणी उन बर्शीअ खे टोड़े हलियो वेंदो ताकि हीअ बर्शी निकिरी बि न सघे। हेॾो हथु रखियो, मौला हुसैन अची चवनि था पुट मां हज़रत इब्राहिम खां वधीक साबिर आहियां, मां तुंहिंजी हीअ बर्शी पाण कढंदसि। हेॾा चवनि था मूंखे नज़र नथो अचे, कॾहिं पंहिंजे बास जे लाशे ते अचनि था त चवनि था भाउ मुंहिंजी कमर टुटी पई। इहो हुसैन हाणे तन्हो तन्हा आहे। अड़े जॾहिं करबला ॾे मक़तल ॾे वधनि था, घोड़े ते सवार करण वारो कोई न आहे। पहिरियां मौला जॾहिं सवार थींदा हुया त हिकु पासे अली अकबर बीहंदो हो, हिकु पासे अब्बास हूंदो हो, हिकु पासे कासिम बीठो हूंदो हो, कंहिं पासे सज्जाद हूंदो हो, पर हिते मौला तन्हा आहे। भेण ज़ैनब मौला खे घोड़े ते सवार करे थी, ऐं जॾहिं हलण लॻो घोड़ो त अॻिते हली ॿिनि कदमनि खां पोइ बीह थो वञे। मौला चएसि थो ए घोड़ा सभिनी त मुंहिंजो साथ छॾे ॾिनो, छा तूं बि मुंहिंजो साथ छॾे रहियो आहे? घोड़ो पंहिंजी बेज़बानी में चवे थो मौला मुंहिंजे कदमनि सां सकीना लिपटियल आहे, अरे मां कीअं हलां? मौला हेठि लथा, सकीना खे भाकुर पातनि। बीवी सकीना अरे 3-4 साल जो सिन आहे। मौला जे गर्दन में बाहूं विधी, रुअण लगी, चवण लगी बाबा जेको बि वयो वापसि नाहे आयो, बाबा तव्हां न वञो। बीवी खे मौला फरमाइनि था सकीना हे राज़ इमामत आहे, मूंखे वञणो आहे। बीबी चए थी बाबा इहो राज़ मूंखे बि ॿुधायो। मौला फरमाइनि था सकीना राज़ इमामत नबी बर्दाश्त नथा करे सघनि, तूं कीअं बर्दाश्त कंदी? सकीना चवे थी बाबा मां अली जी ॾोहिटी आहियां, मां बर्दाश्त करे वेंदसि, मां हुसैन जी धीउ आहियां, बाबा मूंखे राज़ इमामत ॿुधायो। मौला फरमाइनि था सकीना सकीना मां नमाज़ तहज्जुद में दुआऊं घुरंदो रहियो हुयुसि त अल्लाह मूंखे अहिड़ी धीउ ॾे जेका मूंखां बग़ैर न रही सके, जंहिंखां बग़ैर मां न रही सघां। हूअ मूंसां एॾो प्यार करे जेॾो अम्मा नाने सां कंदी हुई, ऐं मां हुन सां एॾो प्यार कयां जेतिरो नाना अम्मा सां कंदो हो। बाबा जॾहिं एतिरी दुआउनि सां मूंखे घुरियो हुई त मूंखे छॾे छो थो वञे? मौला चवेसि थो सकीना अल्लाह मूंखां पुछो ए हुसैन अगरि मां तोखे अहिड़ी धीउ ॾियां इहो ॿुधाए त मूंखे कीअं ख़बर पवंदी त तूं मूंसां घणो प्यार थो करे या सकीना सां घणो प्यार थो करे? मां अल्लाह खे चयो अल्लाह पंहिंजो ऐं सकीना जो प्यार करबला में तोरे वठिजा, मां उनखे रेगिस्तानुनि में रुअंदो छॾे तो वटि हलियो ईंदुसि। इहो चवण हुयो, सकीना पंहिंजा 2 हथ छॾिया, मौला करबला ॾे वधियो, चवण लॻी सकीना बाबा तूं हलियो वञ, मां तमाचा खाई वठंदसि, मां इहे शिमर जूं तमाचा इहे खाई वठंदसि। मौला हलियो करबला में जॾहिं वञे थो मौला सभ खां पहिरियों रिज़्क़ पढ़े थो, सभिनी खे चए थो मां रसूल अल्लाह जो नवासो आहियां, अली जो पुटु आहियां। जॾहिं पूरा फ़ज़ाइल ॿुधाई पोइ बि ज़ालिमनि जे ज़हन में अञा ताईं उहो छाजे करे जो शिकम उन्हनि जा हराम सां भरियल आहे, उन्हनि जे दिलनि में मौला जी ॻाल्हि न उतरी, मौला सां जंग करण उतरिया। मौला जेको एॾो प्यासो हुजे, एॾनि प्यारनि जा जनाज़ा खणी चुको हुजे, उन में छा हाल बचो हूंदो? 3 ॾींहंनि जो बुखियो ऐं प्यासो बि आहे, पर इन वक़्तु मौला जी जंग ॾिसो, मौला घोड़े ते वेही तलवार ज़ुल्फ़िकार खड़ी रसूल अल्लाह जो अमामो पाए, कॾहिं
जंग जे मेमना ते हमलो कंदो आहे, कॾहिं मेसरा ते हमलो कंदो आहे। जिब्राईल मौला जे हथनि जो बोसो वठंदो रहंदो आहे। ईअं गर्दनूं किरंदियूं रहियूं जीअं ख़िज़ां जे मौसम में वणनि जा पन किरी रहिया हूंदा आहिनि। ऐं ज़ालिम ईअं भॼंदा रहिया। अल्लाह जी तरफ़ खां सदा आई, ए हुसैन या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना, ए हुसैन ए नफ्स मां तोसां राज़ी, तू मोसां राज़ी, मोटी अच पंहिंजे परवरदिगार जी तरफ़। इहो सदा आई। मौला हुसैन तलवार खेमियान में विधो ऐं जॾहिं गर्दन हेठि कयो हिकु ज़ालिम अहिड़ो गुर्ज़ हयो, मौला ज़ीन ते न वेही सघिया, ज़ीन तां ज़मीन ते आया। पर अफ़सोस इहो त मौला ज़मीन ते न अची सघिया। ए तेरा तीर लॻल हुया, ज़मीन ते न आया बल्कि तीरनि ते मुअल्लिक थी विया। वसयअलमुल लज़ीना ज़लमू अय्यन मुनक़लिबि यनक़लिबून।